के बाबा जी सकीना बाबा हो तो वडो वफादार हो जो नौकर पियो सदाईंदो अते बाबा अकबर जी लाश खेमे खणी आए मुझे चाचे के नौकर समझी न खणी आयो न समझाए सके मैं सवाल वडो आ जो सकीना कयो बाबा अकबर जी लाश खणी आए मुझे चाचे जी लाश न खणी आए आवाज जे बजड़ा मुखे अकबर जो मौत खाई वयो ओ बजड़ा तुझो चाचो जवाना मुझे कमर जो जोर टुटल मां तुझो चाचो खणी न सकियो आया जॾहिं की न तुझो चाचो न खणी सकियो आया हाणे वार खोलिया न सकीना रोई थी जे अम्मा पिज़ा मुसाल मुझो चाचो खड़ा आवाज अचे सकीना तू नंढड़ी आ कीअं खणंदी अल्लाह अकबर रोई थी जे बाबा मुझो चाचो वॾो वफादार आहे जॾहिं मां वेंदसि मां ईंदसि मुंहिंजे पोयां चाचो ई मातमे हुसैन मौला जो जवारा हाणे जवारी करे आयो है न अच्छा मोटा आयो तई त भाऊ गदा हुसैन मां हिन दफ़े छहों दफ़ा मां मौला जी जवारी कई आहे कॾहिं मां मौला सां काई सवाल न कयो हिन दफ़े मां अधु राति जो पंहिंजूं न्याणियूं वठी वियुमि मौला जी ज़ियारत करण बैनुल हरमैन में बि मूंसां नंढड़ो पुटु बियो भाऊ वारा ॾिसी आया उहो बि मूंखे गॾु हुयो न्याणियुनि खे वेहारियो मां वेहो जो मजलिस पढ़ां दिलि नथी भरिजे न्याणियूं वेठियूं मां शबीर खां हिकु सवाल कयो जेकॾहिं तूं मोटायो आहे सवाल ॿुधे इन सवाल ते मुंहिंजी न्याणियुनि बैनुल हरमैन में मातम कयो दरमियान में बि गाज़ी ऐं हुसैन जे विच में जेको सहन आहे उनखे बैनुल हरमैन चवंदा आहिनि मां चयो मौला ॿई भाउर सोड़ा था वसो गाज़ी बि वसई तो